4 सीटर में चढ़णो आहे, स्कूल में जूतो सही कोन्हे या पेंट जो पाचो फाटल आहे त डेस्क जहिड़ो बीठा आहियूं। ज़िंदगी में जेका पहिरीं मूं नौकिरी कई साम्हूं 7 दर्जे में कई, जॾहिं रेडियो पाकिस्तान जे प्रोग्राम ॿारनि जी ॿारीअ में होस्ट थियुसि, ऐं उते पहिरीं हिकिड़ो हिमायूं हूंदो हो, नंद कुमार लखवाणी नौजवान हूंदो, अमेरिका तो रहे, हाणे रिपब्लिकन पार्टी जो अॻुवाण आहे। उहो ॿारनि जी ॿारी जो मेज़बान हूंदो, पोइ आउं मेज़बान हूंदुसि। मूंखे 15 रुपया मिलंदा हुआ हफ़्ते जो चेक। उन्हनि 15 रुपयनि मां वरी ख़र्ची मां किताब वठा, फिल्म ॾिसण जो शौक़ु हूंदो हो। पोइ बाबा चवंदो हो त फिल्म पाण कमायो वञी ॾिसो, पाण कमायो माना अवामी हाउस जा किताब खणी खपाइबा हुआ, बसुनि में चढ़ी किताब खपाईंदा हुआसीं आउं ऐं मुंहिंजा भाउर। उन्हनि किताबनि जे खपाइण मां जेका 25 या 33 सैकड़ो कमीशन मिलंदी हुई, उन मां वरी फिल्मूं ॾिसंदा हुआसीं। 8, 9 मैट्रिक ताईं ईअं। 9th मैट्रिक में थोड़ी मेहनत कईसीं, ग्रेड सुठो अची वियो। फर्स्ट ईयर इंटर में अञा मेहनत कईसीं, मेहरान यूनिवर्सिटी में सिलेक्शन थी वई। इंजीनियरिंग कईसीं, साजदा में वियुसि, इरिगेशन में वियुसि, ऑक्सफैम में कमु कयुमि, पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास कयुमि। पोइ वरी मास्टर्स कयुमि कैनेडा मां एनवायरमेंट एंड डेवलपमेंट में, वरी ॿी मास्टर्स कयुमि रूरल डेवलपमेंट में लंडन जे वाई कॉलेज मां, लिंक प्रोग्राम मां। कैनेडा, पोइ लंडन, पोइ वरी न्यूयॉर्क, पोइ जर्मनी, पोइ फ्रांस, पोइ सॼी दुनिया, 5 ई खंड, ऑस्ट्रेलिया, साउथ अफ्रीका, जिम्बाब्वे, चीन, रूस, नॉर्वे, हॉलैंड, सॼी दुनिया, सॼो फार ईस्ट, इंडिया, श्रीलंका, बांग्लादेश, पंधु हिकिड़नि मुल्कनि मां ॿियनि मुल्कनि में रोड ज़रिए। मुंहिंजो शौक़ु रहियो नंढपण खां पढ़णु रुगो कोर्स न, समूरा किताब। जेके अख़बार पई आहे त अख़बार 7 हजाम जे दुकान ते वार वेठा कटरायूं कि 6 महीना पुराणी अख़बार जहाँ पढ़ी आहे तो खणी पढ़ी करे, जे अख़बार जहाँ सॼी पढ़ी चुकासीं, हाणे खाना पकाना जो तरकीबूं लिखियूं पियूं उहे पढ़ी करे वांदो छो वेझे। खाना ॿियो सॼी अख़बार चटे वियासीं, हाणे खाना पकाना जूं तरकीबूं पढ़णियूं, ॿारनि जा लतीफ़ा पढ़णा आहिनि। उन खां पोइ ॿियो शौक़ु हो ट्रेवल करणु, तमामु घणो घुमणु। पैसा खीसे में आया, हलियो वञिबो कराची, ॻोठ हलियो वञिबो जुमशाही, लाहौर हलियो वञिबो, कोमरी हलियो वञिबो। सिंधी शागिर्द तहरीक जी उन वक़्त जी क़यादत हुई, उहा घुमण पे वई। स्कर्दू ऐं गिलगित ऐं कागान ऐं नारान, उन वक़्त जो SST जो सदर सोबत बुर्रो ऐं जनरल सेक्रेटरी सतार टालपुर ऐं मरकज़ी कमेटी जो मेंबर गुलज़ार जुमाणी, उन्हनि टिनी सां चौथो आऊं पंधु स्कर्दू, नारान, कागान। मुंहिंजी उमिरि 15-16 साल, 14 साल, हू बि 20-25 साल जा। दौरा, थोरा पैसा थिया, इंडिया हलियो वियुसि घुमणु 86 में, वरी थोरा पैसा थिया। जेको पैसो गॾु कजे, ॿिया माण्हू खाईंदा हुआ नौजवान कढ़ाई गोश्त, मटाईंदा हुआ मोटरसाइकिल जा मॉडल, वठंदा हुआ भला भला कपिड़ा, शर्टूं, पैंटूं। उन ज़माने में बेल बॉटम पैंटूं हूंदियूं, वॾा पाचा। रोज़ मुंहिंजा दोस्त बेल बॉटम पैंट वठी अचनि, मूंखे जेका रेडियो तां या रिसाले मां पैसा मिलनि उहो गॾु कयो, आउं निकिरी वञा ॿाहिरि। मुंहिंजी उमिरि जॾहिं 16.5 साल हुई तॾहिं मूं पासपोर्ट ठारायो। मूंखे दोस्तनि चयो त वेंदे केॾां कोन, पैसा अथई कोन, पासपोर्ट। मुंहिंजो पासपोर्ट ठहियो पियो हुजे, 5 सालनि लाइ पासपोर्ट आहे, पर हिन साल न वेंदुसि, मथे साल वेंदुसि, कॾहिं त वेंदुसि। पोइ इंडिया, पोइ वरी लंडन, पोइ सॼी दुनिया शुरू थी वई। मूं पंहिंजी पढ़ाई में ऐं घुमण में 2 शयूं ॾिठियूं। हिकिड़ो त जिन मुल्कनि में लॉ एंड ऑर्डर हो, कानून जी पासदारी हुई, उहे मुल्क तरक़ी कंदा हुआ। ऐं ॿियो जिन मुल्कनि में वॾ माणा पाई जो मयार, पैसो या गुंडागर्दी हुई, उहे तबाह थींदा विया। वॾ माणा पाई, वॾो माण्हू केरु, जेको वधीक पढ़ियल। जिन मुल्कनि में वॾो माण्हू, वॾो पढ़ियल माण्हू हो, जेको वधीक पढ़ियल हो, उनखे वॾो माण्हू त सम्झो वियो, उहो मुल्क चढ़ी विया। मलेशिया, यूरोप, अमेरिका, इंडिया जा केतिरा ई इलाइक़ा। पर इंडिया में बि वेंदव त उहे इलाइक़ा जिते वॾे माण्हू हुअण जो मयार पढ़ाई न आहे, पर गुंडागर्दी आहे, वधीक पैसो आहे, उहे इलाइक़ा। बनारस तव्हां ॾिसंदो पोयां आहे, तबाही में आहे। यूपी ऐं CP जा केतिरा इलाइक़ा, बिहार पुठिते आहिनि, छाकाणि उते मयार आहे गुंडागर्दी। तंहिंजे करे जिते तरक़ीअ जो मयार रखियो वियो इल्मु ऐं महिनत, उहे मुल्क अॻियां निकिरी विया। चीन,
मलेशिया, यूरोप सॼो, फार ईस्ट सॼो, थाईलैंड सॼो, श्रीलंका। पाण श्रीलंका जो ज़िक्र कोन कंदा आहियूं, नंढड़ो मुल्क आहे, पाण रुगो क्रिकेट जे हवाले सां सुञाणंदा आहियूं। श्रीलंका में 98% लिटरेसी आहे, माना 100 मां 98 माण्हू पढ़ियल आहिनि। 100 मां 98 माण्हू पढ़ियल। रक्षा वारे सां ॻाल्हाईंदो, अंग्रेज़ी में ॻाल्हाईंदो, छोला वेठो खपाए, ऐं कोलंबो में छोला खपण वारे खां पुछां छोला, उहो अंग्रेज़ी में बि जवाबु ॾे। सभु माण्हू पढ़ियल, 98%। क्यूबा 97 अलाए 99% लिटरेसी आहे, पढ़ियल आहिनि माण्हू 100 मां 97, 98, 94। पाण छो तबाह थियासीं? सिंध जे वॾेरे पंहिंजी तइलीम जो दरवाज़ो बंदि करे छॾियो। सिंध जे वॾेरे सम्झो त जे ॻोठ में सुठो मास्तर हूंदो ऐं सुठी तालीम हूंदी त इहो छोरो लोफर थी वेंदो। लोफर हुनजे नज़र, पंहिंजे नज़रुनि में लोफर आहे जेको ॾोहारी हुजे, हुननि जे नज़रुनि में लोफर आहे जेको ग़ुलामी न करे। जेको वॾेरे जी ग़ुलामी करण खां इनकार कंदो सो लोफर आहे, उहो बदतमीज़ आहे, हुनखे नंढे वॾे जो हया कोन्हे। हुनजो पीउ मूंखे पेरे पे हथु ॾींदो, पट ते वेहंदो मुंहिंजे साम्हूं, कुर्सी ते कोन वेहंदो, हीउ छोरो मुंहिंजे साम्हूं कुर्सी ते वेहंदो, हुनखे पढ़ण न आहे। हिकिड़ो वॾेरे, ऐं पोइ वरी उहो वॾेरा इक़्तिदार में आया, पीपुल्स पार्टी जे रूप में, लीग जे रूप में। उन्हनि वॾेरनि जॾहिं उहा लीग में हुआ तॾहिं बि सिंध खे तबाह कयो, जॾहिं उहा पीपुल्स पार्टी में आया तॾहिं बि तबाह कयो। पीपुल्स पार्टी, तव्हां सोचियो आहे त सिंध ते पीपुल्स पार्टी 1970 खां वठी ही 5 दफ़ो चूंडी आहे। 70 में चूंडी, 77 में वरी चूंडी, मार्शल लॻी वई, 88 में चूंडी, 93 में चूंडी, ऐं हाणे चूंडी। 5 दफ़ा तव्हां हुनखे इक़्तिदार ॾिनो, पीपुल्स पार्टी खे सिंध जे माण्हुनि 5 दफ़ा चूंडियो।